अड़िया दा ही कंहिंजो लाश आहे? भाऊ शामानो गुज़ारे वियो आहे। पर यार ही तो सुठो मेहनती छोकरो हो, छा थियसि? घुटको खाईंदो हुयो। 1000 दफ़ा मना कई मास त भाऊ तू मेहनती माण्हू आहीं, इन ही ज़हर खां पासो कर त चङो अथई, पर मुड़ियो ई कोन। नेठ वात जो कैंसर थी पियोसि ऐं अलाह खे प्यारो थी वियो वीचारो। पर दा तो हिनखे इहो न ॿुधायो हो त गुटके में जानवरनि जो रत शामिल हूंदो आहे ऐं ॿियूं बि केतिरियूं गंदगियूं मिलियल हूंदियूं आहिनि। मूं त सभु कुझु ॿुधायोमांसि ऐं सम्झायोमांसि, पर मुड़ियो ई कोन। हाँ दा अॼुकल्ह जा नौजवान सम्झनि किथे था। ख़ुदा ताला इन्हनि खे सम्झ ॾे त इन ज़हर खाइण खां परहेज़ कनि। अदा अचो त गॾिजी गुटके जे विकिरे खिलाफ़ आवाज़ उथारियूं, पंहिंजे नौजवान ऐं ईंदड़ नस्ल खे इन तबाहीअ खां बचायूं।